No one is above the law. Wanted. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी के गाल गुलाबी ने शराबी चाल नवाबी रे, ले झंडू बम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी के गाल गुलाबी ने शराबी चाल नवाबी रे, ले झंडू बम हुई डार्लिंग तेरे लिए, ले झंडू बम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। शिल्पा सा फिगर बेबोसी अदा, बेबोसी अदा। शिल्पा सा फिगर बेबोसी अदा, बेबोसी अदा। है मेरे झटके में फिल्मी मजा रे, फिल्मी मजा। हाय तू ना जाने मेरे नखरे में, हाय तू ना जाने मेरे नखरे पे लाखों रुपया उड़ा। निन्ने तक साल हुई डार्लिंग तेरे लिए, निन्ने महाल हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। ओ मुन्नी रे मेरा गली गली में चचा रे, जमा इश्क दा पर जाने, जमा इश्क दा पर जाने। ओ मुन्नी रे कैसे अनाड़ी से पाला पड़ा जी, पाला पड़ा, हो कैसे अनाड़ी से पाला पड़ा जी, पाला पड़ा। बिना रुपये के आके खड़ा मेरे पीछे पड़ा। पोपट ना जाने मेरे पीछे वो साधु, पोपट ना जाने मेरे पीछे साधु से लेके लंबू पड़ा। आइटम ये आम हुई डार्लिंग तेरे लिए, आइटम ये आम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। तुझ में पूरी बोतल का नशा, बोतल का नशा। तुझ में पूरी
लाश खे सभिनी खां पहिरियों कंहिं ॾिठो? सर मूं ॾिठो ऐं अव्हांखे कॉल बि मूं कई। तव्हां मां हिन कोई सुञाणे? न सर असां हिनखे कॾहिं बि न ॾिठो। सर सर हिन लेडीज़ पर्स कोन्हे पर ही मर्दानी पर्स मौजूदु आहे। शायदि हिन जो हैंडबैग कातिल चुराए वियो हुजे। मतिलबु त कातिल पंहिंजी पर्स छॾे वियो ऐं हिन जी पर्स खणी वियो। नो बाबा नो, मुंहिंजे ख़्याल में त हिन शख़्स ॾे ध्यानु छिकाइण लाइ हीअ पर्स हिते रखियो वियो आहे। सर लाश खे लेबोरेटरी पहुचाइण जी तयारी कयूं। ओके, पर जल्दी। डॉक्टर मुरली गुल, तव्हां मूंखे अॼु परेशान था लॻो। यस सली, तव्हांखे ख़बर आहे त हिन औरत जो कातिल केरु आहे? छा तव्हां हिन जे कातिल खे सुञाणियो? हा हा, सुठी तरह। पोइ डॉक्टर साहब जल्दी हुन किलर जो नालो ॿुधायो त ही केस जल्दी सॉल्व थी वञे। डॉक्टर साहब तव्हां भला कातिल खे कीअं था सुञाणियो? तव्हांजो वेझो आहे छा? कातिल खे तव्हां बि सुठी तरह सुञाणो था। वॉट? किलर खे असीं बि सुञाणियो? यस अली, हिन औरत जो कातिल हिन वक़्तु हिते ई मौजूदु आहे। छा मतिलबु डॉक्टर? त हिन औरत जो कातिल असांजे दरमियान ई मौजूदु आहे? प्लीज़ सर सस्पेंस ख़तमु कयो, किलर जो नालो ॿुधायो। शीबा, हिन औरत जी कातिल शीबा आहे। शिबा तूं इहो ॿुधी मूंखे ॾाढो सदमो पहुतो। डॉक्टर साहब आर यू मैड? शिबा तोखे हिन ग़रीब नौजवान छोकिरीअ सां कहिड़ी दुश्मनी हुई? बाबर मूंखे बोर न कर। पर डॉक्टर साहब तव्हां हेॾो इल्ज़ाम मूं ते कीअं हणी रहिया आहियो? CID ऑफिसर थी करे तव्हां खून कयो आहे। आई हेट यू शिबा, आई हेट यू। मूं तोखे कॾहिं चयो आई लव यू? स्टॉप इट। डॉक्टर साहब तव्हां क्लियर कयो, चवणु छा था चाहियो तव्हां? लाश ऐं पर्स ते शीबा जा फिंगरप्रिंट मिलिया आहिनि। तूं मूंखे ॿुधाए थी सघीं त तुंहिंजे हथनि जा निशान लाश ऐं पर्स ते कीअं पहुता? आई थिंक मूंखे ग्लव्स पाइणु विसरी विया हुआ, इन जे करे मां बग़ैर ग्लव्स जे पर्स खे ऐं लाश खे टच कयो। तो जहिड़ी होनहार CID ऑफिसर खे अहिड़ो ग़लति क़दम कोन खणणु खपे। मूंखे हैरत इन ॻाल्हि जी आहे त इहो सभु कुझु तुंहिंजी मौजूदगी में थियो आहे। सर शिबा साबित कयो आहे त हीअ हिकु बेवकूफ़ CID ऑफिसर आहे। सर मां सर मूं सर मां त मज़ाक पई कई। ॾिसो तव्हां ज़िम्मेवार ऑफिसर आहियो, अहिड़ो ग़लति क़दम न खणंदा कयो। पर्स ते शीबा खां अलावा 3 माण्हुनि जे हथनि जा निशान मिलिया आहिनि, पर असांजे रिकॉर्ड में मौजूदु मुजरमनि मां कंहिंसां बि मैच नथा थियनि। ओके, भला ॿियो कुझु? हिन जो मौत इन तरह थियो आहे जो हिन जे नक ऐं वात ते कंहिं ज़ोर सां हथु ॾिनो आहे।
जंहिं करे हिन जो साहु मुंहिंजो आहे ऐं हीअ मरी वई। डॉक्टर साहब ॿियो कुझु? मुंहिंजो मतिलबु आहे त का ज़बरदस्ती वग़ैरह? नो नो, अहिड़ो कुझु बि न आहे थियो। बाबर असांखे हली कार्ड वारे ज़ैद सां मिलणु खपे। असांखे उतां काफ़ी मालूमात मिली वेंदी। इहो बहितरु रहंदो सर। लेट्स गो। Wanted. Wanted. मुंहिंजो शनाख्ती कार्ड गुम थियो आहे, पर मुंहिंजे शनाख्ती कार्ड में तव्हां CID वारनि जो हिकिड़ो कमु। मिस्टर ज़ैद, हिकु खून थियो आहे नौजवान छोकिरीअ जो ऐं मौक़ाए वारदात ते हीअ तुंहिंजी पर्स ऐं कार्ड मिलियो आहे। हिन बारे में तूं छा चवंदे? इहो सभु कुझु तोखे फासाइण लाइ कयो वियो आहे। बिलीव मी, मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। आख़िरकार इहो खून थियो कंहिंजो आहे? इन सवाल जो जवाबु त असांखे तोखां खपे। ये ॾिस तस्वीर ऐं ॿुधाए त हीअ केरु आहे। रेशम? सर, ही त रेशम आहे। हिन जो खून थियो आहे? ओ माय गॉड। ॾिसो मिस्टर ज़ैद साहब, अहिड़ी फज़ूल एक्टिंग करे असांखे न ॾेखारियो, छो त अहिड़ी एक्टिंग मूंखे बि तमामु सुठी ईंदी आहे। बाबर, कंहिंजे जज़्बात जो क़दुरु कंदो कर। हीउ रोई रहियो आहे। इहे त मगरमच्छ जा घोड़ा बि थी सघनि था। सर, मां रेशम सां बेहद मोहबत कंदो हुयमि ऐं कई भेरा हुनखे शादीअ लाइ ऑफर कई ऐं डांस करण खां बि मना कई, पर वाइदो करे बि फिरी वेंदी हुई। तव्हांजो मतिलबु त रेशम नाइट क्लब में कमु कंदी हुई? ये सर, ऐं उते ई असांजी पहिरीं मुलाक़ात थी हुई। तूं असांखे हुनजे घर जी एड्रेस ॾे ऐं हा, इहो बि ॿुधाए त तुंहिंजी इहा पर्स कॾहिं गुम थी? सर, मूंखे सुठी तरह यादि आहे। राति जो नाइट क्लब में दाख़िल थियण वक़्तु मुंहिंजी पर्स मूं वटि मौजूदु हुई खीसे में। वापसी में जॾहिं रक्षा वारे खे किरायो ॾियणु चाहियमि त पर्स कोन हुई। ओके, फ़िलहालु त असां वञूं था, पर इहो यादि रखजांइ त तुंहिंजी पर्स लाश वटि मिली आहे। शहर खां ॿाहिरि तोखे नाहे वञिणो, अंडरस्टैंड? Oh my God. तव्हां केरु आहियो? कंहिंसां मिलणो आहे तव्हांखे? तूं रेशम जो पीउ आहीं? हा, मां रेशम जो पीउ आहियां। तव्हांजो कहिड़ो कमु आहे रेशम में? रेशम त ऑफिस वई आहे।
ऑफिस? कहिड़ी ऑफिस? जिते सेक्रेटरी आहे, पर तव्हां छो था पुछो? लॻे थो हिनखे मुल्क जहान जी ख़बर ई कान्हे। तूं हीरोइन पी रहियो आहे? इहो मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे। लॻे त तमामु ग़रीब थो, पोइ इहो हीरोइन पीअणु किथां अफोर्ड कंदो? तव्हां केरु आहियो? असीं CID वारा आहियूं। हाणे भला CID वारनि हीरोइन वापराइण वारनि खे ॻोल्हणु शुरू कयो आहे छा? रेशम जो क़त्ल थी वियो आहे। न न, ईअं कीअं थो थी सघे? तव्हां ज़रूरु भुलिया आहियो। असांखे हुनजो लाश मिलियो आहे। तोखे आहे अंदाज़ो त केरु थो हुनजो क़त्ल करे सघे? न, हा यादि आयो, यादि आयो। कुझु ॾींहं अॻु रेशम मूंखे ॿुधायो त रिक्शा वारे सां अटकी हुई, हिते ई दर जे आॾो। हुन तोखे ॿुधायो त रिक्शे वारे सां छाजे करे अटकी हुई? न, पुछोमांसि त चयईं तूं परेशान न थी, पर हाणे मुंहिंजी परेशानी जो केरु कंदो? ज़ुल्म थी वियो, ज़ुल्म थी वियो। टाइम सां केरु मूंखे हाणे पूरी हाणे ॾींदो? ज़ुल्म थी वियो, अकेली थी हुई, ज़ुल्म थी वियो। बाबा, शीबा, असांखे हुन रिक्शा वारे खे ॻोल्हणु खपे ऐं क्लब जो जेको मालिक आहे असांखे उन सां बि मिलणु खपे। लेट्स गो। सर तव्हां हिते? मूंखे पंहिंजी अखियुनि ते एतबार नथो अचे। दिल थी चे मशहूर शेर चई ॾियां। आप आए हमारे क्लब में खुदा की कुदरत, कभी हम आपको तो कभी अपने थोपड़े को देखते हैं। वड़िया पुट ॻाल्हि ॿुधी मस्का न पादर खाईंदे। भला ईअं चवां, जब सामने तुम आते हो दिल धक से धड़क जाता है। ॾिस,
मूंखे ॾिसी शेर न चओ हिंडर, न त पछताईंदे। किस लिए हम पर क़यामत ढाई जाती है। चङो ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी क्लब में हिकु डांसर छोकिरी हुई न, रेशम। हुई छा मतलब सर? रेशम त आहे न। मतलब रेशम हिते मौजूदु आहे? इम्पॉसिबल, इहा त अणथियणी आहे। सर, होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा होती न। शट अप। किथे आहे रेशम? इजो आई मैडम, 6 बजे ताईं पहुची वेंदी आहे। त पोइ हू अॼु कोन पहुचंदी मिस्टर, हुन इंतज़ारु करणी छॾे ॾे। रेशम जो मर्डर थी वियो आहे। रेशम खे मार डाला? अल्लाह, मार डाला। भला तोखे को अंदाज़ो आहे त हुन जो मर्डर केरु थो करे सघे? आई मीन हुनजो को दुश्मन या हुन खां कंहिंखे ख़ौफ़ हुजे। तुम पूछते हो क्या तुमसे कहे। तोखे सिधे मुंहुं बकवास करणु नथी अचे? ॾिसो सर, हुनजो को ख़ासि दुश्मन त कोन हो, बाक़ी क्लब में हल्की सल्की लड़ाई त थींदी रहंदी आहे। वो शेर कीअं आहे? छेड़छाड़ करूंगा, 100 आज़ार करूंगा। वो मश्करा तोड़ का ख़ासि जानकारी आहे त ॿुधाए, या फालतू पंहिंजी शाइरी बंदि कर। छा ॿुधायां? रेशम ग़रीब हुई ऐं हुनजो पिड़स ड्रग्स इस्तेमालु कंदो, हुन करे वीचारी क्लब में मजबूरीअ खां डांस कंदी हुई। शाइर चयो आहे न, रक़्स से जंजीर पहन कर भी किया जाता है। सर, ही मूंखे काफ़ी शातिर इंसान थो लॻे। हिन खे ऑफिस वठी उते उतो टंगे ऐं हिन पागल इंसान खां सच था चवरायूं। क्रेज़ी किया रे, ओ क्रेज़ी किया रे। चुप, ये सड़ेल शाइरी न कर। सर छा था सम्झो था? हंटर, हंटर तोखे ज़ैद जे बारे में का मालूमात आहे? सर, सुठो जवान आहे। रेशम ॿुधायो हो त शादी तो करणु चाहेसि, पर रेशम पंहिंजे पीउ खे छॾण लाइ तयार ई न हुई। हुनजो घर त हितां काफ़ी परे आहे, पोइ हू छा ते ईंदी वेंदी? रिक्शा ते सर, रिक्शा वाला मत वाला ॿाहिरि इहे बीठे ई बीठा हूंदा आहिनि। ओके, लेट्स गो। था यकीन के आएगी ये राता कभी। Wanted. Wanted. हिन तस्वीर खे गौर सां ॾिस। ही छोकिरी कॾहिं बि तुंहिंजे रिक्शा में चढ़ी आहे? हीअ त रेशम आहे, नचणी। हिनखे आख़िरी भेरो तूं कॾहिं ॾिठो? तव्हांजे सवालनि में ईअं थो लॻे ॼण हीअ नचणी हाणे हिन दुनिया में नाहे रही। मूंखे तो काफ़ी होशियार थो लॻे। जेके लफ़्ज़ मूंखे चवणा हुया उहे तूं चई ॾिना आहिनि। साहब, तव्हां CID वारा आहियो? मां तव्हांखे सुञाणियां।
सदाईं मॉलनि जा फोटू खयूं रस्तनि ते रुलंदा अचंदा। भला रेशम तुंहिंजी रिक्शा ते चढ़ंदी हुई? हा, हिकु ॿ भेरा चढ़ी हुई। भला कॾहिं तोसां मुंहुं मारी थी वियसि? न साहब, मूंसां छो मुंहुं मारी कंदी? घणो कंहिंजे रक्षे ते चढ़ंदी? मां CID वारो थोरी आहियां जो हुन ते नज़र रखां। हलो बाबा हलो। ये तूं ॻाल्हाई कीअं थो? सर हिनखे ऑफिस वठी हलूं। साहब मूंखे छॾियो, मां कोॾो न। साहब मूंखे छॾियो, मूंखे का ख़बर कान्हे साहब। पुट, तुंहिंजे फरार थियण सां साफ़ ज़ाहिर थिए थो तूं रेशम जे मर्डर में इन्वॉल्व आहीं। न साहब न, मां को खून न कयो सर, मूंखे का ख़बर न आहे, मूंखे छॾियो। सची कर सर मूंखे का ख़बर कान्हे सर, मूंखे का ख़बर कान्हे, छॾियो मूंखे सर। बाबर लॻे थो तोखे हिनखे अखि ॾेखारणी पवंदी। जी सर, हिनखे ॻाढ़ी अखि ॾेखारणी पवंदी। ॿुधाईंदे या न? ॿुधाईंदे या न? मूंखे ॿुधायो सर, ॿुधायो। Wanted. Wanted. तव्हां केरु आहियो? CID पुलिस ऑफिसर। असां तोखे रेशम जे मर्डर जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करण आया आहियूं। रेशम? के रेशम? सऊद, ज़्यादा चालाकी न खपे। असां वटि तुंहिंजे ख़िलाफ़ मुकमल सबूत आहिनि। हाँ सऊद, ॿुधाए त तूं रेशम जो क़त्ल छो कयो? जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वई आहे साहब, त मां तव्हांखे ॿुधायां थो त मां रेशम खे छो क़त्ल कयो आहे। रेशम सां मां बेइंतहा मोहबत कंदो हुयुसि। मां अक्सर करे हुन जे घर लाहींदो हुयुसि ऐं खणंदो हुयुसि।
मूंखे हुनजी मजबूरियुनि जी बि ख़बर हुई, पर मां हिकु ॾींहुं दिलि ॿधी हुनखे शादीअ जी ऑफर कई, पर हुन बेवकूफ़ मूंखे घटि वधि ॻाल्हायो साहब। पोइ उन ॾींहं खां मां इहो अहद कयुमि त जेकॾहिं रेशम मुंहिंजी न थींदी न साहब, त पोइ दुनिया में कंहिंजी बि न थींदी। हाँ जी हाँ तेरे लिए डार्लिंग तेरे लिए डार्लिंग तेरे लिए डार्लिंग तेरे लिए डार्लिंग तेरे लिए। कंहिंजी बि न थींदी रेशम। बेवकूफ़ इंसान, ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी। वॾी ॻाल्हि करे छॾी। जेकॾहिं कोई मोहबत नथो करे त तव्हां हुन खां जीअण जो हक़ ई खसे छॾियो। मां तोखे तुंहिंजे गुनाह जी अहिड़ी सज़ा ॾियारींदुसि जो जेसि ताईं ज़िंदा हूंदे पंहिंजे गुनाह खे यादि करे तौबा तौबा ऐं ज़ारी ज़ारी कंदे। बाबर, शीबा, अरेस्ट हिम। मैं खुद को छुपाऊंगा। चलो बेटा। ॿुधायो सर, बी त सही यार।